أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وما آتيتم من ربا ليربو في أموال الناس فلا يربو عند الله وما آتيتم من زكاة تريدون وجه الله فأولئك هم المضعفون الله الذي خلقكم ثم رزقكم ثم يميتكم ثم يحييكم هل من شركائكم من يفعل من ذلكم من شيء سبحانه وتعالى عما يشركون ऐं जेको व्याज तव्हां ॾियो था ताकि माण्हुनि जे माल में वधे सो अल्लाह वटि नथो वधे ऐं अल्लाह पाक जी रज़ा जे लाइ अल्लाह पाक जी रज़ा चाहींदे जेका ज़कात तव्हां ॾियो था त अहिड़ी माण्हू आहिनि जेके ॿीणूं करण वारा आहिनि। अल्लाह जी ज़ात उहा ज़ात आहे जंहिं तव्हांखे पैदा कयो, पोइ तव्हांखे रोज़ी ॾिनई, पोइ तव्हांखे मारींदो, पोइ तव्हांखे ज़िंदा कंदो। छा तव्हांजे शरीकनि मां को अहिड़ो आहे जेको इन्हनि मां का शइ करे सघे? पाक आहे उहा ज़ात ऐं बुलंद आहे उन खां जिन खे उहे शरीक कनि था। हिन में अल्लाह रब्बुल आलमीन मथे जेका ॻाल्हि आई हुई त अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त तव्हां यानी बुख़ुल न करियो ऐं तव्हां जेको माल जिनखे अल्लाह ताला माल ॾिनो आहे त मोए माल जेको आहे सो ख़र्च कनि, सखावत कनि ऐं कुझु मसरफ़ ॿुधाया त अल्लाह ताला अॻियां हिकिड़ी शर्त लॻाई त ज़ालिक ख़ैरुल लिल्लज़ीन युरीदून वजह अल्लाह, इहो ख़र्च करणु बहितर आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके अल्लाह पाक जी रज़ा चाहिनि। यानी अल्लाह ताला हिते ॿुधाए पियो त असां इहा जेका शर्त लॻाई आहे त यानी असां बहितर ख़र्च, हर ख़र्च असां वटि बहितर कोन्हे, बल्कि ख़र्च उहो बहितर आहे जेको त मसरिफ़ में हुजे, यानी जंहिं जाइ ते ख़र्च करण जो अल्लाह पाक हुकुम कयो आहे उते ख़र्च हुजे। ॿियो अल्लाह जी रज़ा जे लाइ ख़र्च हुजे। जेकॾहिं अल्लाह जी रज़ा जे लाइ ख़र्च कोन हूंदो त उहो न को मक़बूल थींदो ऐं न को वधंदो। हिते अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त जेको दुनियावी एतबार सां यानी तव्हां ॾियो था, हिते घणनि ई मुफ़स्सिरनि हिते फरमायो आहे क्योंकि हीअ जेका आयत आहे उहा हीअ यानी सूरत रूम जेका आहे उहा मक्की सूरत आहे ऐं व्याज जेको आहे उहो हराम थियो मदीना मुनव्वरा में, त इन करे हिते अल्लाह ताला व्याज जो लफ़्ज़ ज़िक्र फरमायो। उलमा फरमाईनि था त हिते जेको असां पूओ ॾींदा आहियूं, यानी हिकिड़ो माण्हू दुनियादारी जे एतबार सां माल ॾींदो आहे कंहिं ॿिए खे ताकि हू जेॾीमहिल असांजो जेॾीमहिल काज थिए या असांजो जेॾीमहिल यानी मौक़ो अचे त पोइ हीउ कुझु माल वधाए ॾे, असां 500 ॾिना आहिनि त उहो 1000 करे ॾे। इहा जेका शइ आहे इन खे यानी तव्हांजी दुनियादारी जी जेका आहे ऐं दुनिया में पंहिंजे माल खे वधाइण जी जेका नियत आहे इन सां तव्हां कयो आहे त इहो इन लाइ ॾियो था ताकि माण्हुनि जे मालनि में वधे, सो इहो अल्लाह पाक वटि नथो वधे। अल्लाह पाक वटि नथो वधे जो मतिलबु इहो त इन में बरकत कान थींदी थिए। ऐं ॿियनि उलमा फरमायो त अगरचे बाक़ाइदा व्याज जेको आहे उहो त हराम मदीने में थियो, पर हिते अल्लाह रब्बुल आलमीन जेको थो व्याज जो लफ़्ज़ ज़िक्र करे ऐं सराहतन मना कोन कयो, बल्कि हिकिड़ो इशारो कयो त हीअ का सुठी शइ कान्हे अल्लाह वटि। त अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त जेको व्याज तव्हां ॾियो था, छो जो व्याज मां मक़सूद छा आहे, या हीउ जेको यानी पूओ वग़ैरह ॾिजे थो त इन मां मक़सूद छा आहे त भई असांजो माल वधे, ऐं माल जे वधारे मां जेको आहे सो मक़सूद हूंदो आहे, माल जो असुल मक़सूद आहे राहत, इंसान खे चैन हासिल थिए, इंसान खे ज़रूरत पए त उनजी ज़रूरत पूरी थिए, उनखे चैन हासिल थिए। त व्याज जे ज़रिए सां जेको वाधारो थिए थो, हराम वाधारो थिए थो, उन में ॻणप जे एतबार सां त वाधारो थींदो, पर जेको आहे सो राहत ऐं चैन जो उहो कॾहिं बि ज़रियो कोन बणजंदो।
इन करे इलाही केतिरा माण्हू आहिनि दुनिया में जेके पंहिंजे माल खे हराम तरीक़े सां वधाइनि था, पोइ उन्हनि जी ॻणप जे एतबार सां त माल वधियो वञे, पर अल्लाह पाक उन्हनि खे अहिड़ियुनि मुसीबतुनि में ऐं अहिड़ियुनि बेचैनियुनि में गिरफ़्तार थो करे जो हू यानी करोड़पति अरबपति हुअण जे बावजूदु जेको थो बेचैन था रहनि ऐं दुनिया खां ज़िंदगीअ खां बेज़ार थियो पवनि। त असुल मक़सूद जेको माल जो हो उहो त दुनिया में बि हासिल कोन थियो, बेचैनी हासिल थी। ऐं ॿियो हुयो त अल्लाह वटि नथो वधे, माना आख़िरत जे एतबार सां त बिल्कुलु तबाही आहे इन जी, छो त अल्लाह रब्बुल आलमीन खे नाराज़ कयो आहे। व्याज जेको आहे, सूद व्याज जेको आहे उहो वॾे में वॾो गुनाह आहे, वॾो गुनाह आहे। ईअं एतिरे क़दुरु जो चयो वियो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जंग करण वारो आहे उहो माण्हू। सो अल्लाह वटि नथो वधे आख़िरत में। इन जे मुक़ाबले में जेके सदक़ात आहिनि उन जे बारे में चयो वियो आख़िरत में वधे थो। अल्लाह रब्बुल आलमीन हिते को माण्हू यानी हिकिड़ी खजूर जी खारक जो हिकिड़ो टुकड़ो अल्लाह जी रज़ा जे लाइ जेकर कंहिंखे ॾिए थो त अल्लाह पाक उनखे वधाए वधाए उहद पहाड़ जेतिरो करे अल्लाह पाक उनखे जो अजर अता फरमाए थो। त हिते इहो अल्लाह ताला फरमायो त जेके माण्हू अल्लाह जी रज़ा जे लाइ ज़कात ॾियनि था त उहे जेके आहिनि उहे पंहिंजे मालुनि खे वधाइण वारा आहिनि। हाणे असुल पोयां हलियो पिए बयानु तौहीद जो विच में, छो त इन इहा ॻाल्हि आई त अल्लाह रोज़ी ॾियण वारो अल्लाह पाक आहे, जंहिंखे चाहे थो रोज़ी कुशादा करे ॾिए थो, जंहिंखे चाहे थो रोज़ी घटि ॾिए थो। अल्लाह पाक करण वारो रोज़ी जो मामिलो अल्लाह पाक जे हथ में आहे। त विच में इन करे ही मज़मून अची वियो रोज़ीअ जे एतबार सां। वरी जेको असल मज़मून उन तरफ़ मोटंदा अल्लाह ताला फरमाए अल्लाहुल्लज़ी ख़लक़कुम, अल्लाह पाक उहो आहे जंहिं तव्हांखे पैदा कयो, पोइ तव्हांखे रोज़ी ॾिनई। पैदा बि न कयो कोन हुआसीं, अल्लाह रब्बुल आलमीन वजूद ॾिनो। पोइ असांखे जिन जिन शयुनि जी ज़िंदगीअ जे लाइ रहण जे लाइ ज़रूरत आहे ऐं जिन जिन शयुनि जी ज़िंदगी यानी जेके असांजी ज़िंदगी जे लाइ ख़तरो थियूं थियनि शयूं उन्हनि खां अल्लाह ताला असांखे बचायो ऐं जेके असांजूं ज़रूरतूं हुयूं उहे असांखे अल्लाह ताला नसीब कयूं। इहा रोज़ी आहे। पोइ हिकिड़ो वक़्तु ईंदो जेॾी महिल तव्हांजूं उमिरियूं ख़तमु थींदियूं, उन वक़्त ते उन घड़ीअ ते अल्लाह पाक तव्हांखे मौत ॾींदो। पोइ वरी हिकिड़े वक़्त खां पोइ यानी क़यामत जे मैदान में तव्हांखे अल्लाह ताला ज़िंदा कंदो। अल्लाह ताला पुछे थो हल मिन शुरकाइकुम मन यफ़अलु मिन ज़ालिकुम मिन शै। हाणे जेके शयूं अल्लाह ताला तव्हांखे ॿुधायूं त अल्लाह थो करे, तव्हांखे पैदा करणु, तव्हांखे रोज़ी ॾियणु, तव्हांखे मारणु, तव्हांखे ज़िंदा करणु, इन्हनि मां का हिकिड़ी शइ अहिड़ी आहे जेको तव्हांजा बुत बि कंदा हुजनि? का बि शइ कान्हे। हू ख़ुदि मञींदा हुआ त पैदा अल्लाह पाक कयो आहे, ख़ुदि मञींदा हुआ त रोज़ी अल्लाह पाक थो ॾे, ऐं ख़ुदि मञींदा हुआ त मौत अल्लाह पाक थो ॾे। बाक़ी रही इहा ॻाल्हि त मरण खां पोइ ज़िंदा थियणु, इहो कोन मञींदा हुआ, पर इहा ॻाल्हि दलाइल सां साबित आहे। हेतिरा दलाइल क़ुर में अल्लाह ताला बयानु कया, इन करे इनकार जी का वजह कान्हे। हाणे अल्लाह ताला फरमाए थो त ही जेके चार शयूं आहिनि इन्हनि मां का हिकिड़ी शइ ॿुधायो जो तव्हांजा बुत बि कंदा हुजनि? न, त पोइ उहे कीअं जेको त अल्लाह ताला सां गॾु शरीक थिया? इबादत जे लाइक़ु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उहा ज़ात आहे जेका जंहिंजो पैदाइश में को शरीक कोन्हे, यानी पैदा करण में को शरीक कोन्हे ऐं रोज़ी ॾियण में को शरीक कोन्हे, अहिड़े तरीक़े सां मारण में को शरीक कोन्हे, वरी मारण खां पोइ जीआरण में को शरीक कोन्हे। उहो वहदहु ला शरीक लहू जेका ज़ात आहे उहा ई इबादत जे लाइक़ु आहे, उन खां सवाइ ॿियो को इबादत जे लाइक़ु नाहे। सुभानहू, अल्लाह ताला फरमाए थो अल्लाह पाक व तआला अम्मा युशरिकून, ऐं बुलंद आहे हिननि जे शिरक खां। जेके ही शिरक कनि था ऐं शिरकिया अक़ीदा जेके रखनि था, इहे सभु नापाक अक़ीदा आहिनि, इन्हनि खां अल्लाह पाक जी ज़ात पाक आहे ऐं इहे सभु किरियल शयूं आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात, अल्लाह जो शान इन खां तमामु घणो ऊंचो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन शल पाण सभिनी खे पंहिंजी मारिफत ऐं सही सम्झ नसीब फरमाए, सही अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद।
रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु मा लम नअलम व नऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु मा लम नअलम व नस्अलुका मिन खैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग व ला हौला व ला कुव्वता इल्ला बिल्लाह। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक व सल्लिम। आमीन आमीन।